सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। शुद्ध हाँ पौतर हाँ मां जड़को आई न मां जड़को चंगो आई न वो पांजी करे चंगाई चंगो ही समझी करे वही रहंदा से गलती कई चंगो समझी करे वही रहंदा से सदाई ओढ़ाऊंदा से। अच्छा यो पापी गुनाहगार ये पे कोने असा हर जगह ते कोई चौदा वेठा हूंदा न वो भी चौदा है तो जड़े पान को कहीं सुपीरियर सुप्रीम जे सामू मंजो आ सतगुरु जे सामू ईश्वर जे सामू देव जे सामू सचे साईं जे सामू जेको एतरो श्रेष्ठ एतरो पवतार एतरो साफ एतरो ऊंचो आ जे ऊंचो अगियो मां कुछ भी ना भाई जेड़ो वो आ उन्हीं जेड़ो माना जे मंजिल ते ऊ आ उन्हीं जेड़ो माना भाई तोजे अगो मुझा पाप एड़ा नहीं आने मुझा कर्म एड़ा नहीं जे मुझा एड़ा कर्म पुण्य न थे जे मां तो वांगुर बनी वञा इन अरदास जे पोइ मक़सद हूंदो आहे तो मालिक बाते एतरी रहमत कर जेके मुझा पाप कर्म पुराणा न जेके भी आए उहे सब एड़ा तो मिटजी वञनि जेको मां गुनाहगार आ जो वरी तू वरी खड़ी करे मुझे पाण सां मिलाए करे पाण जहिड़ो करे छॾे मां तो वांगुर थी वञा तो जहिड़ो थी सो कोई हिक हिक जे अगो थोड़ी चइबो मां गुनाहगार आ पापी आ वे आम माण्हू जे अगो थोड़ी चइबो आ ओ कहे सुप्रीम अथॉरिटी जे साम्हूं चइबो आ के पंहिंजे पाण खां सुपीरियर जे साम्हूं चइबो जो असा का वधिक भाई उनजा कर्म एतरा नहीं जे मुझा अञा ओड़ा कर्म कोने मुझे के पाप आहिनि जो उन जड़ो न थिया जे मुँह में एड़ा न हुजनि मां ओड़ी वांगुरु हुजां त मां गज छो हुजां तंहिंजे करे गुरु जेको आहे उहो पंहिंजो पाण ते नज़र रखंदो आहे त मां कीअं ऐं ॿिए जे लाइ उहो वकील बणिजी वेंदो आहे ॿिए कहे गलती कई खामी कई का खराबी कई कोई कुछ थियो भी सही त पोइ उनजे लाइ वकील बणिजी वेंदो आहे त ठीकु आहे साईं अचे करे ग़लती न करे त माफ़ी छो वधे आहे ग़लती कई अथई इन करे ई आहे जॾहिं माफ़ी वरिती अथई भई अॻिते न कंदो पर ठीकु आहे अॻिते न कंदो त आसीस करोसि पर इं भी ना अगते न कंदो उनके लफ्ज़न ते भी न हूंदो वो मालिक में चई छॾींदो ठीक है चवंदो प्यार अगते न कंदो तव्हां भी आसीस करोसि जीअं अगते न करे सदाई चङो रहे सदाई बहितर रहे ॿई पासा तारे छॾियो हुन ग़लती जो एतराफ़ कयो भई मां अगते न कंदो पर मन ते भरवसो त आहे कोन कॾहिं कुझु थी सघंदो आहे पर जैसे पारत कयूं जो वचन की शक्ति रखता उनके चए तू भी आसीस करे जे वरी अगते न करे हाँ पंहिंजे मन ते कंट्रोल हुजे न हुजे उनको आशीर्वाद वठी करे अड़ो करे छॾियऊंसि जे वरी पाप करे ही न तरी करे पार पइजी वञे अगते हलियो वञे यानी पाप कोई छॾाइण ऐं छॾाइण खां बाद वरी तारे छॾणु इहो ॿिए जे लाइ उहो दम रखंदा आहिनि वो कम करता है इन करे सचे साईं के जीवन में ॾिसंदासीं जेको भी उनजे साम्हूं आयो पोइ कोई तांत्रिक हुजे कोई चोर हुजे कोई ॾोही हुजे गुनाहगार हुजे जेको भी आयो तो वरी चवंदुसि तूं हाणे इंसान आहे एॾो सुठो आहे मालिक तोखे एतिरो चङो कयो आहे हाणे वरी अञा ख़राबी तंहिंजे करे हाणे ख़राबी छॾ अॻिते बसि जेतिरो पावर थी छड़ो ख़राबी जगह ते चङाई जी तरफ़ लगाए छॾिजांइ ऐं हथ घुमाए छॾियऊंसि उहो जेको सदाई ॿियनि खे तपाए करे रखंदो बसि उनजो पावर बदिलाए करे चङाई में लॻाए छॾियऊंसि ऐं एतिरो चङो थियो जो सॼा पाप त ख़तमु थिया पर अञा सभिनी खे मोकिलाए करे पाण मोक्ष ताईं वञी पहुतो वञी मंज़िल ॾेई छॾियऊंसि उन ताईं पहुचाए छॾियो